मंशियात केस में बदीन जेल मोकिलियल बई पुट ज़मानत ते आज़ाद थी घर पहुचा। तानसीन ऐं वसीम ख़ासकेली चयो आहे त जेल वञण खां पोइ कंहिं बि असार न लधी। अमन 50,000 रुपया ज़मानत जा भरे आज़ाद करायो। गुरबत सबब घर जो गाॾो हलाइण ॾुखियो थी वियो आहे। वालिद सरकारी मुलाज़िम हो पर फौती कोटा तहत नौकरी नाहे मिली। रिपोर्ट कयो आहे पिरोही। अहां जी ॻाल्हि कयां थो त पीर मारे थो, मुलऊं सेठ वॾेरो यार वज़ीर मारे थो। जे कयां थो खुशामद तिन जी सिर बचाहिण लाइ, खुदा गवाह आहे यार सरकश ज़मीर मारे थो। जी नाज़रीन, गुज़िरियल कुछ ॾींहं अॻु में सिंध जे भदौड़ रागी अलाने ख़ासकेली जे पुटनि नौजवान रागी तानसीन ख़ासकेली ऐं उनजे भाउ वसीम खे पुलिस गिरफ़्तार कयो हो, जेके बदीन जेल में हुआ। ॻाल्हि ॿोल कंदासीं। तानसीन साईं, तव्हांखे गिरफ़्तार घणा ॾींहं अॻु में थिया? 5 ॾींहं अॻु में गिरफ़्तार थिया आहियूं ऐं पोइ चालान थी विया बदीन। ऐं उन खां अलावा हालांकि असां काशे हुई बि कोन, पोइ असांखे जेको माना जेको इहो मंशा जो केस जेको उन ते उहो असां ते हणी असां दाख़िल कराए असांखे मोकिलियो वियो बदीन। हालांकि असां काशे हुई बि कोन, पर हू पंहिंजे हिसाब सां शक जे बुनियाद ते असांखे खणी वई। ज़मानत असांजी वालदा कराई, 50,000 मां ख़र्च कई, असां ॿिए कंहिं मदद न कई। असां सिंध सरकार जी बेहसी जी इंतहा आहे। ही जेका सिंध जो असासो मरहूम अलान ख़ासकेली उन जा फर्ज़ंद आहिनि, बजाए जो उन्हनि खे नौकरी ॾेई उन जी मालिकी कई वञे, पर उन्हनि ते कोड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे रोज़ तंग करे उन्हनि खे प्रेशराइज़ करियो थो वञे। सुरहाणियूं पुणे सुबसू ओ दर्शन थियन जे दूबदू त ॼण के हूरो हू बहू सुबहान सुबहान हू से सोडियूं मैं राण जूं। ॿार निकिता सामान वठण मोकिलियो, ईअं कोई बसि ईअं कूड़े केस में खणी हलियूं आहिनि। हुनखे जेकी कोटा पे जी उहा बि कोन मिली आहे। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंजूं महिराण जूं, वेही रुगो वाखाण जन बेला बनियूं महिराण जूं। सुरमा विझी ॾेही फणियो पाणीअ भरण लाइ पधमणियूं, गॾिजो हलनि 5-7 ॼणियूं, हेॾनि कंधनि सां कामणियूं। किन खे नथो किन मीझड़ा सिर ते समोरन सेनड़ा, गुजरन भरिया पाणीअ घड़ा, किन कच्छ ते किन बेलड़ा, हू लाॾ मां लुॾ जूं अचनि ॾिस लाॾलियूं महिराण जूं। तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी जेके तानसीन सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं, या जेके सॼी सिंध जेका आहे उनखे तमामु घणो हिन ॾुख पतो हिन केस दाख़िल थियण ते, पर हाणे उहो बाज़ाब्ता तौर ते आज़ादु थी हिते पता आहिनि। उन मामले जे केस जी जांच थियणु खपे। राग आहिनि था सिंध खे जेको आहे हिकिड़ी सुरीलो आवाज़ पेश कनि था, उन्हनि जी मालिकी कई वञे, उन्हनि जी सरपरस्ती कई वञे, त जीअं इहे हिन परेशान हाल ज़िंदगी खां जेके बदतर ज़िंदगी तरफ़ मोटी सघनि। कैमरामैन अली मोहम्मद जोखियो सां गॾु महबूब बिरोही, KT न्यूज़ ठटो। जोही में एहसास के